सुना ये कहानी दा अर्ज क्यों गामू सचार जी छोकरो होंदो गामण नालो होंदो हिकड़े गोठ में रहंदो यतीम ॿार हुयो थोड़ो अकुल मिड़े कुछ कम होंदो हो हिकड़े ॾींहुं अमड़ चवा खोट अची वई आहे इनखे वालनि जी जोड़ी ॾिने त हीअ वञी खपाया त को सौदो सामान वठूं हिन चयो त मां घणे खपाया जीअं पंहिंजे सिंधीअ में चवणी हूंदी आहे ॿ रुपया घटि वधि खपाया हुन में चयो त भाउ टको हेठि टको मथे मिड़ई खपाया यार निकिरी पियो यार आयो बाज़ार अचे दुकानदार हिकिड़े खे चई बाबा हीअ जोड़ी खपाइणी आहे दुकानदार चयो बाबा हिन जी क़ीमत घणी आहे हुन चयो बाबा टको हेठि टको मथे दुकानदार चयो बाबा को मुल्ह त थींदो पोइ हेठि मथे कयूंसि चई न बाबा क़ीमत हिन जी आहे टको हेठि टको मथे दुकानदार चयो हे चरियो आहे हिनखे टोड़ाए छॾियईं वरी ॿिए हंधि वियो ॿिए दुकानदार वटि उनखे चईंदा हीअ खपाइणी आहे चई बाबा घणी जी आहे चयांसि बाबा टको हेठि टको मथे हुन चयो बाबा मुल्ह त कर न त पोइ था टको हेठि मथे कयूं चई बाबा मुल्ह इहो ई आहे टको हेठि टको मथे हिते हिकिड़े ठग माण्हूअ ॾिठो पए इहो लका उन दुकानदार बि हिनखे मोटाए छॾियो ठग चयो त ॾे ख़बर छा थो पियो करी चयांसि वालनि जी जोड़ी आहे खपाइणी आहे चयांसि घणी आहे क़ीमत चयांसि भाउ टको हेठि टको मथे हिन टको रखियोसि पेर ते टको मथे ते चयांसि हलो हाणे हिन खां वालनि जी जोड़ी वठी आई यार जेको आहे सो वियो हलियो 2 टका हथ में करे ऐं हिन जेको आहे सो टके जो वरितईं गोश्त ऐं पैसे हिकिड़े जी कराई टिकण ऐं हिकिड़े पैसे जी वरितईं शाही हे यार निकिरी पियो शहर मूं आयो पए रस्ते में ॾिठईं त कुता न बस हिकिड़ा विढ़नि पिया उन्हनि खे चई मामा विड़ो चो पिया यार मां तव्हांखे गोश्त आहे ॾियांव थो अधु करे विड़ो न अधु गोश्त हेॾे उछलियईं अधु हेॾे उछलियईं कुता छॾाइजी आहे हे यार हलियो अॻिते अचे त रस्ते में हिनखे आयो पेशाब वॾो पेशाब आहे शाही रखी रस्ते ते ऐं ॿियो ॿूड़नि ॾे लही हेॾो जेको आयो यार शाही नारी खयूं वई वेंदो रहियो हे जो निकिरे शाही आहे ई कोन हे हली हली यार अचे घर पहुतो मां चयो बाबा ॾे ख़बर खपाए हा मां खपाया घणे खपाए टको हेठि टको मथे 2 टका मिलिया हिकिड़े जो वरितुमि गोश्त ऐं पैसे जो वरितुमि शाही ऐं पैसे जो कूड़ा मथो चयांसि पोइ दागरी आहे अहिड़ा तेड़ा सॼो 200-300 जी तूं ईअं वालियूं विञाए हाणे उहो सामान किथे आहे चयांसि उहो आस पे रस्ते में मामे वारा पे विड़िया सो गोश्त अधु करे ॾिनमि उन्हनि खे ऐं शाही रखी वसि पेशाब करणु सो शाही को खणी वियो मां अची पहुतो आहियां नेठि वीचारे मुंहुं मथो पिटे चिप करे वेही रही ॿियो छा करे अदा राति थी राति जो हे घुमी फिरी हेॾो होॾो आयो पए घिटीअ मूं जो आयो पए त कुतनि खे थेलो आहे हिकिड़ो सो फेराईंदा पिया विधनि ऐं विढ़नि था हिन चवंदो मामा उन ॾींहुं मां गोश्त ॾिनो हुअ जेको आहे सो इहो थेलो मूंखे ॾियो न हाणे कुता सम्झंदा त कोन पर उहो ड्रिज में थेलो माण्हू ॾिठऊं त फिटी करे भॼी आहे अदा हे थेलो खणी आयो घर मां खे ॾिनई थेलो जो हुन खोलियो त बादशाह जो सोन सभु उन थेले में हुयो घर जो थेलो कुतनि खे घरों को हथ अची वियो कुता खणी गेले आया मां खणी तकड़ में थेलो लिकायो हिन चयो त हाणे हे दरवेश माण्हू सचो माण्हू आहे कूड़ हणे कोन थो हे सुबुह जो कोन थो फड़फोट थोरो अकुल बि हुन में कमु हुयो पोइ हिन उन महिल दर ॾिनूं जीअं आयो हुन चयो लाइ मां घुमण विया चई न वाह सुम्ही पियो हुनखे सुम्हारे ऐं हुन छा कयो रेवड़ियूं वञी 20 रुपए जूं वठी आई झोली भरे पंहिंजे थले ते बि खिंडराए छॾियईं अदा हेॾे होॾे खिंडराए कोठे ते बि खिंडराए जेॾे केॾे खिंडराए छॾियईं जीअं असुरड़ो थियो आज़ानूं आयूं त हिनखे उथारियईं चयईं उथ भाउ गामण उथ चयां छो मां चयां उथ रेवड़ियुनि जो मींहुं वधियो आहे
हो जो उथियो ॾिठईं त सॼो मुल्क अछाण लॻी पई आहे। यार ॿ पियो विझे झोल में त टे वात में वठ वठां ॾाढो ख़ुशीअ में। उहो दरवेश माण्हू हो, ॾाढो झोल खणी भरियईं। हल हाणे रेवड़ियूं मेड़े दंग कयईं। उहा ई मां दर ॾेई वेठी आहे ॿाहिरि। जहिड़ो ॻोठ में मुसीबत अची वई, बादशाह जो सोन वियो त वठ वठां थी वई, हेॾे होॾे माण्हू पिया ॿजनि कुटिजनि, हे हो। हाणे हे फ़िलहाल त रेवड़ियुनि में मसरूफ़ लॻो पियो। वञी वियो शाम जो निकितो। अबा छा थियो आहे ॻोठ में, छा मसइलो आहे? चयूं हीअं बादशाह जो थेलो वियो आहे। चई पोइ उहो थेलो त मूं वटि आहे। हा जी थेलो मूंखे आहे, तोखे आहे? चई हा केॾे की मां ॾिनो हूंदो। अबा नौकर अचे पहुतसि, छोकिरो अचे थेलो मूं वटि। नौकरनि खे चई हाणे सॼे ॻोठ खे ख़बर आहे त मुंहिंजो पुटु दरवेश आहे, हा न, अकुल घटि त चरियो आहे। हाणे इन चवण ते तव्हां आया थेलो आहे मूं वटि? अहिड़ो त कुझु बि कोन्हे। नेठि बादशाह खे ॿुधायो वञी। अबा इन में ॾींहुं मां गुज़री वियो। हे तंग पियो कंदो रहंदो, मां खे त थेलो ॾे त मां ॾेई अचां, थेलो ॾे त ॾेई अचां। नेठि बादशाह हिन घुरायो। चयां ॾे हाल हाल तुंहिंजो पुटु थो चए थेलो मूंखे हथ आयो आहे, मूं अम्मा खे ॾिनो आहे, थेलो ॾे न। चई बादशाह सॼे ॻोठ वारनि पाड़े वारनि पुछो मुंहिंजो पुटु चरियो आहे, ऐं तव्हां हिन चेरे जे ॻाल्हि ते इतबार करे मूंखे घुरायो अथव। हिन न चरियो कीअं? चरियो केरु बि चवंदो त थेलो जेको आहे मूं वटि आहे। चई न पुछो त भला कॾहिं? चवंदो भाउ कॾहिं? थेलो तोखे कॾहिं लथो? चवंदो भाउ जहिड़े राति रेवड़ियुनि जो मींहुं वसियो हो न, उन राति। चई पुछो त भला ॾिनसि कहीं? अब केॾो आंदी? चई मामा जन पे खयूं आया, उन्हनि खां वरितुमि। अब कहिड़ा मामा? चई हो जेको हिकिड़ो तव्हांजे दर ते कोन कुतो बीठो, इहो ॿियो फलाणो। बादशाह खे माईअ चयो त बादशाह हाणे तव्हां पाण ॾिसो त कुता बि कंहिंजा मामा जा। हे त चई मामा जन खां वरितो आहे, वरी ॿुधाए पियो थो इहो कुतो हिकिड़ो बीठो अथई, ॿियो हो बीठो अथई। या रेवड़ियुनि जो मींहुं वसियो, हे चरियो आहे निपट, तव्हां हिन जे करे जेको आहे मूंखे घुरायो आहे। बादशाह वाकई ॻाल्हि हिन में त हो चरियो हुयो। अब हिनखे कढियईं, पर हो पंहिंजी सचाई न पियो छॾे। घर आयो त किरोध कयूं वेठो माण्हू सां, थेलो ॾे। थेलो त सही हुनखे हथ आयो हो नी, कूड़ त कोन पियो हाणे। हो पियो चए थेलो ॾे त मां ॾेई अचां। नेठि माण्हू चयो त हाणे हिन मूं जान कीअं छॾायां, 2-3 ॾींहं केॾे मोकिलियां त ओटार लहेसि त उन खां पोइ वञी हिन खां विसरे ॻाल्हि आहे। हिनखे 1 रुपयो कढी ॾिनई। हवा वञी जंड वठी आ, पर जिथे भी रात पई त रही पजां, तकड़ कोन्हे का। हिन जो सही आ। ये जंड वठण जे ख्याल सां निकिरी पियो। हलंदो वञे शहर अञा काफ़ी पंधु हुयो त हिनखे सिजु लहियो। हिन जो अम्मा चयो रात भली रहिजां। रेल ही हिकिड़ी तो उन ते वेही पटड़ीअ ते ऐं रुपयो डेंगलो खिणकाइण वॼाइण शुरू कई। हेॾो जो आयो हिकिड़ो वाणियो, उन वटि पैसा जाम। हिनखे चई एॾो पैसो अथई आहे जेको आहे खिणकाई पियो हिते चोर ईंदा न, हल त लिखूं हली किथे। न दा मूंखे आहे 1 रुपयो, मां कोन लिखंदुमि, तो वटि घणा आहिनि पैसा, तूं लिख वञी। ये बूढ़ा हेॾां लिखूं, मां कंहिंखे कोन ॿुधाईंदुसि। वाणियूं वञी लिखियो। हिन यार पे रुपयो खड़कायो खिणकायो, चोरनि सोचियो त वॾो को दावा पैसा वॼाए पियो थो। हे जो आया हिन सां तकड़ के होॾे पैसा फुर पिया कंदुसि मोचड़ा जो 2-3 जीअं मूंखे आहे 1 रुपयो छो था फिरियो, इहो बीठो अथव हेॾां वाणियूं अथव, ॿूढ़नि में उनखे जाम अथव पैसा, हिन खां वठो। अब वाणीअ खे वञी पकिड़े आया ॿूढ़नि मूं ॾाढी मार धार ॾेई हिन खां वरितऊं पैसा खसियऊं। पैसा खसियऊं त हिकिड़े उन्हनि में चोरनि मूं हिकिड़ो हुयो, उन चयो यार हे माण्हू भागारो आहे, हिन खे खणूं दाव भला लॻंदा। हुनखे चयूं हलंदे असां सां? जी हा बिल्कुलु हलंदो। हाणे हो त दरवेश माण्हू, हुन चयो हलंदुमि छो न हलंदुमि। हुनखे कहिड़ी ख़बर ॾो छा आहे सवाबु छा आहे। हल बा निकिरी पियुनि गॾिजी। हलंदा आया कंहिं ॻोठ जो अची पासो ॾिनऊं। बकरार हिकिड़े जो हुजे घर ॿाहिरों, सो उते अची ॿाहिरों वेठा। सोमणी गुज़री। हिनखे चयूं हाणे कनु ॾेई आ त ॾिसूं त को जागे थो, छा थो करे छा नथो करे। कनु ॾेई आ। हिनखे चऊं कनु ॾेई आ। हे यार वियो थो, हिनखे कनु ॾियण जी कहिड़ी ख़बर। हिकिड़ो कनु कटे चोटी ऐं लोड़े ते रखी ऐं मोटी आयो। वरी घड़ी खनि गुज़री, अधु कलाक खनि गुज़रियो।
वरी चऊं बाबा कन ॾेई आ, वरी हे वियो ॿिए कन जी चोटड़ी कटे ऐं वाव रखी आयो, वरी आयो मोटी झट गुज़री, वरी चऊं त कन ॾेई आ, हिन चयो मामा ॿई कन त कटे मां रखी आहियां, बाक़ी सॼा कटणा जा। हुन चयो वञ भेणा हे दरवे जो खणी वियो ॾिसण वीचारे खां रत ॿुधो आहे, नेठि हिकिड़ो वियो ॾिसी आयो, चईंदे यार लोड़ो ॾाढो ॾुखियो आहे, ॿुधे टाइम वठी वेंदो, देरि घणी थी वई आहे, हाणे कीअं कयूं? सलाह पिया कनि त हिन चवंदो मसालो छा आहे उहो त मूंखे ॿुधायो न, त आख़िर ॻाल्हि आहे छा? चवंदो बाबा इहो लोड़ो लाहे ॿकरियूं कढणियूं हुन तां, ॿकरियूं कढणियूं हूंदियूं, हा उहा ॻाल्हि बि आहे। हिन चई तव्हां हिते वियो त मां अचां थो। हुननि सोचियो त हे को अलाए एॾो तजुर्बो आहे चोरीअ में, अलाए छा मसालो अथसि, हे वियो थो खड़ा खां बि वञी सॾ के हेॾे बकरार हेॾे वारो करे ॿियानूं खयूं आहे, असां लोड़ो लाहे ऐं ॿकरियूं कढंदासीं, सुजो फिरी वेंदो। बकरार जो सॾ ॿुधाए ॿकरियुनि जा नाला चोरी आहे, वठी चोर चोर कयईं, यार वठी भॻा भॻा। हिन खे अची चऊं भेणा हे छा थो करे, हथ सां थो बदिराई? मामा मूंखे कहिड़ी ख़बर त छा थींदो आहे? अड़े ईअं न कंदो करे, इहो त हथ सां असांखे माराईंदो पियो। न हाणे अॻिते ईअं न कंदो। अदा थी ॿी राति यारनि कई तयारी, वरी चोरीअ ते आया त नार हिकिड़ो पियो वहे, नार में डांद वहनि पियो था, हमरा निंड पियो आहे, ऐं उते यकतारो चपड़ी पई आहे। हो वञी डांदनि खे लॻा, हिन यार देरि न कई, यकतारो चपड़ी खणी ऐं ॻाइण में शुरू थी वियो। त मालिक उथी पियो ॾिठईं त भेण चोर पिया था वेंदा छोड़नि, वठी जो वारो वारो कयईं त जेके माण्हू पहुता उतां बि भॼी हिननि जान छॾाई। वरी बि हिनखे चऊं त यार हे छा थो करी, हो त बसि तूं वञ हलियो। चई न न मामा अॻिते मां ईअं कोन कंदुमि, मूंखे तव्हां सां मज़ो अची वियो, कढो छो था? हिननि चयो त सही आहे, भला ग़लती हीअ बि छॾे हल। हे यार आया पए, वरी ताईं ॿी राति गुज़री, वरी बि चोरीअ जे ख़्याल सां निकिता। हे जो आया पए, हिकिड़े उन जी सलाह ॾिननि त यार हिनखे कढो, जान छॾायो, असांखे फासाईंदो, टियों चोथों ॾींहुं चोरी बि कोन थी थिए। हिनखे खणी ओचितो हथ कयूं, यार निकिरो हितां, तूं असांजी जान छॾ, तूं आई त असांखे रहंदो बुराई थी अचे। हिनखे इहो कढी छॾियऊं त हिन काॾे वञे, अण भुई जुए न, हिन जो रस्ता ॾिठल न कुझु कयो, अहिड़ी शइ ॾिठईं त आओ ॿेली ॻोठ जे ॿाहिरां हिकिड़ी ॿकरियुनि जी वाड़ी आहे, सीहो ॾाढो कंहिंजो वाक़ुफ़ बि न, कंहिंखे चए बि कोन, अधु राति जो हुननि बि हथ कढियसि। हे वियो त वाड़ में टपी, हिकिड़ी ॿकरी हुजे गरी ज़बरी बजरी, उन में भाकुर विझी सीअ खां हे यार वेही रहियो, सीअ खां त बचां। चोर बि फिरी मुल्क सॼो छॾे अचे उन वाड़ में पिया, उन वाड़ में जो अचे पिया। हाणे हो हथ विझी ॿकरीअ खणी ॾिसनि पिया त ॻरी कहिड़ी आहे त उहा खणूं। हाणे हे जो ॿकरीअ भाकुर में वेठो त उहा त हिननि खे ॻरी लॻी सभिनी खां। हल त हिन खे खणी कुल्हो ॾिना, उन ॿकरीअ खे हिन गामण सुधो खणी कुल्हे ते रखियऊं। आया जंहिंमहिल कंहिं मंज़िल ते चयूं त हाणे लाहे ॿकरीअ खे, त हाणे पेर कोन ठहंदा, परे आहियूं, पेर हेॾे कोन पुॼंदा। त हुन चयो मामा होरियां लाहिजां। अड़े तूं हिते कीअं भेणा? चई मामा सीउ पियो थिए त मां हेॾां वियुसि, मूंखे होरियां लाहिजां, धकु न लॻे। लाथऊं, उन्हनि में हिकिड़ो सुलझल चोर हो, सियाणो हो। उन चवंदो हिन खां पुछो त अॻ में हाल वाल निकितो काॾे आहे, छा लाइ निकितो आहे, मसालो कहिड़ो अथसि, उहो हिन जो कमु कयूं तॾहिं हिन मूं जान छुटंदी। हिनखे चऊं बाबा कहिड़े हिसाब सां निकितो, छा मसालो आहे, ऐं रुपियो तोखे घरों छो मिलियो? चई बाबा रुपियो ॾिनो अमड़ त वञी जंडो वठी आ, मां जंड जे ख़्याल सां निकितो आहियां ॻोठूं। हाणे एतिरा ॾींहं थी विया न, जंड अञा कोन मिलियो आहे। हिननि जो यार जंड कंहिंजो खणूं चोरी, हिन मूं जान छॾायूं, हे वञे त भला पोइ त मुंहुं सां ॾियूं नी, हे जिथे था वञूं उते मुक़दर में आॾो आहे। अदा वञी हिकिड़े कंहिं घर ते चढ़िया, घर हुजे वाणीअ जो, उते जंहिं महिल पुॻा त हिन चवंदो हाल वाल खे, मूंखे लॻी अथव बुख ॾाढी, मूंखे कल्ह खां वठी कुझु बि कोन खाधो आहे, अबा बुख लॻी आहे ॾाढी, को मुंहिंजो बिलो कयो न त मुंहिंजो सिर थो वञे। उते जो हिननि कारो उथलायो, चऊं ॾिसूं मतां को रधल पकल को थींदो आहे, पारतो सारतो हुजे। सभु सामान पियो, गिहु सयूं
खंड हर शइ पई भई रधल कुझु कोन हो। अदा हिननि घणी देगड़ी चाढ़ी, वाणियूं ऐं वायाणी निंड पिया न, देगड़ी हिननि चाढ़ी। अदा हिननि सयूं चाढ़े तयारु कयूं। हिनखे चवंदो बाबा हाणे बुख लॻी आहे, खाओ न। हे दरवेश सयूं लाहे आयो, अचे रखियईं सयूं। वायाणी खट उते पियल हुजे। वायाणीअ आरसू भॻो, निंड में आरसू भञिबो आहे, आरसू भॻाई त हुनजो हथ बि सिधो थी वियो। त हुन दरवेश लॻे त यार सयूं घुरे थी मूंखां, हथ जो सिधो कयो अथई, चई ॾे। हिन ॾोई भरे गरम सयूं जी खणी रखियसि तरीअ ते, त हुन कयो त हिन चयो वली तूं ईअं खणी ॾोई रखियईं सयूं जी गरम। त उहा टुप ॾेई थी पई, वठी दाऊं कयईं चोर चोर, चोर चोर जो कयईं त हे मथे चढ़ी वियो, ॿिया खटनि हेठो निकी विया। पंहिंजे मुड़ुस खे उथारे, उथ चोरनि घर में उथ। उहो चए चुप करे सुन पियो, केरु कोन्हे को। हुन चयो न कसम आहे मथे जो चोर आहिनि। चई न न केरु बि कोन्हे को। चई न न कसम आहे मथे जो चोर आहिनि। हुनखे अचे परेशानी इहे रुगो मूं जो कसम छो थी खणी, कसम आहे मथे जो। हेठो टे ॼणा वेठा आहिनि, हिन जो कसम आहे मथे जो। नेठि ताईं वाणे चयो तूं चुप करे सुम्ही पियो, कुझु कोन्हे को। टियों चकर बि हुनजो कसम आहे मथे जो। त हे यार लही आयो, चवंदो हेठऊं जेके वेठा अथई टे ॼणा उहे माइट अथई, रुगो अचे मुंहिंजो थी कसम खणी, कसम आहे मथे जो। साईं हे यार निकिरी वठी भॻा, निकिरी वठी भॻा। अचनि पिया साम्हूं ई हिकिड़े जो जंड पियो ॿिए घर में थो, जेको सियाणो चोर हुयो उहो भॻो थो, उहो जंडो खणी आयो। ऐं वाणीअ में जूं ॿुधाऊं, उन जंड वारे ॿुधाऊं क्यूं जो वठि वठां हिननि जे पोयूं लॻी पिया। हे साईं भॻा आया पए, थाणो को भर में हुन पुलिस पोयूं लॻी पिया न। ॾिठऊं त हाणे अचे यारनि तंग कयो आहे, वेझो अचे पिया न, पकड़िजी पवंदासीं। वॾो हिकिड़ो बबुर जो वणु हुयो, उन ते जंड सिधो मथे चढ़ी आहे। ओसी ताईं त हुननि जा पेर आया पए। पुलिस वारनि चवनि त भाउ बतियूं बतियूं ॿियूं न, हाणे अॻिते जॾहिं सोझरो थींदो तॾहिं पेर खणबा, सोझरो थींदो तॾहिं पेर खणबा। यार कुझु नज़र अचे कोन थो। हाणे भला माट खां हिते बबुर हेठो ईंदा विहूं, घड़ी खनि विहो त मुंहुं दारो सोझरो थिए। हाणे हे मथां वेठा आहिनि, पुलिस भाॻिया हेठो वेठा आहिनि। हिन दरवेश उते चयो त भाउ घड़ झट गुज़री त चई मामा मां कया थो पेशाब। हुननि चयो बणाई ईअं कीअं थो करी, ख़लक हेठो ईअं न कर, तूं ॿधराईंदे पकड़ाईंदे असांखे। न बाबा हे त मूंखां ईअं घणी अला तार कयईं, पेशाब जो कयईं त सभिनी कंहिंखे पासे में कंहिंखे कीअं। हिननि सोचियो पखी त की हूंदा वणवा ज़ारिया खेरा। वरी झट गुज़री त चई मामा हाल यार। चयो त मामा जंड थो मूंखां किरे वे। अड़े ईअं न कर, जंड जो भरणा टकंदो आयो त वठी थी खलक भॼई। यार हाल वाल खेर जेको आहे के बात आहे वण में, खलक जो भॼी वई घणो परे। हे यार लही आया, हिन खां पुछऊं त हाणे ॾे हाल वाल, तुंहिंजो ॻोठु कहिड़े पासे आहे? बाबा फलाणे पासे। हाणे हल त तोखे जंड अॻ भरो करायूं, ॻोठ खे तोखे सवलो करे जो मोट हेॾे न, मोटंदे त वरी पक आहे त असांजे मुंहुं पवंदे। ॻोठ जे ॿाहिरां हिनखे जंड चराया। हे यार अची घर पहुतो, मां पंहिंजे हाल वाल पुछो त भाउ जंड वठी आया? हा मां जंड वठी आयुसि। पोइ हेतिरा ॾींहं चयसि अहिड़े हिसाब सां अहिड़े हिसाब सां ते थेले वारी ॻाल्हि यार खां विसरी वई। ॾाढो अमड़ बि ख़ुशि थियसि। हे यार जी ज़िंदगी आहे, ॿ टे ॾींहं बि ॾाढा सुठा गुज़रिया, मज़ो अची वियो ॾाढो चोरनि सां। पोइ पई माउ खे हाल वाल ॾिनई, कल्ह ॾिठासीं त ख़ुशि लॻा वेठा। सुणा हाणे हिन कहाणीअ जे गामण वारी तव्हांखे मज़ो ॾिनो हुजे ऐं रूह खे लॻी हुजेव दिलि सां, त पोइ हिनखे दोस्तनि पंहिंजनि में शेयर कजो ऐं असांखे दाद ॾिजो।